शेयर कंदासीं। काबीना जी निस्कारी कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। ज़रीअनि मूजिब निस्कारी कमेटी जे इजलास में 4 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। इजलास में गिडू नंदीपुर ऐं SAM बैंक जी निस्कारी जे हवाले सां समरी ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। काबीना जी निस्कारी कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। ज़रीअनि मूजिब निस्कारी कमेटी जे इजलास में 4 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। इजलास में गिडू नंदीपुर ऐं SMA बैंक जी निस्कारी जे हवाले सां समरी ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास बाबति ख़बर शेयर कयूं पिया। काबीना जी निस्कारी कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। ज़रीअनि मूजिब निस्कारी कमेटी जे इजलास में 4 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में गिडू नंदीपुर ऐं SMA बैंक जी निस्कारी जे हवाले सां समरी ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास बाबति ख़बर शेयर कयूं पिया। काबीना जी निस्कारी कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। ज़रीअनि मूजिब निस्कारी कमेटी जे इजलास में 4 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। आगाह कयूं पिया तव्हांखे। काबीना जी निस्कारी कमेटी जो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। ज़रीअनि मूजिब निस्कारी कमेटी जे इजलास में 4 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो।